कोट गुलाम मोहम्मद लॻ देह 212 में LBOD सिम नाले जी मोरी धमाके सां किरी पई, जंहिंजे नतीजे में मोरी मथां गुज़रंदड़ कमनि सां भरियल ट्रक मोरी मंझि किरी मुकमल तौर ते तबाह थी वई, जॾहिं त ट्रक में भरियल सारा 300 मण कमंद सिम नाले में लुढ़ी वियो, जंहिं सबबु नंढड़े ज़मींदार मोहम्मद मूसा ख़ासकेली ऐं ट्रक मालिक दिलदार धोबीअ जो लखनि जो नुक़सानु थी पियो, जॾहिं त को बि जानी नुक़सानु न थियो। वाज़े रहे त LBOD जी इहा मोरी 15 ॾींहं अॻु रिपेयरिंग कई वई हुई, जंहिं में नाक़स मटीरियल जे इस्तेमालु सबबु मोरी धमाके सां किरी पई। इलाइक़े वासियुनि पारां ॼाणायल मोरीअ जे ठेकेदार ख़िलाफ़ जांच कराइण जो मुतालबो कयो वियो आहे, जॾहिं त मज़कूरा मोरी किरण सबबु सवें ॻोठाणनि जो पाण में अचु वञु जो राब्तो कटिजी चुको आहे। अमरजत ATN न्यूज़ कोट गुलाम मोहम्मद।